नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के सुल्तानपुर में खबर ॾींदा हलूं त सुल्तानपुर ऐं उन जे आस पास मौजूद वॾनि वाहन तोड़े माइनर जे कपरनि ते मौजूद कीमती काठ, बबुर, निम ऐं टारिन जा वण वढराइण में इरिगेशन घोटकी जो अमलो ऐं सेडा डायरेक्टर मोहम्मद अली ज़रदारी निकिरी पियो, जंहिंजो इंकशाफ संदसी अमले तरफ़ां कयो वियो। वाहन जे कपरनि तां वढजंदड़ कीमती काठ बाबति मीडिया पारां मौक़ो वठण ते वाहन ते मौजूद अमले हाफिज़ अनवर चाचड़ ऐं बेलदार अब्दुल रशीद नापर ऐं प्राइवेट तरीक़े सां सेडा पारां मुक़रर कयल आबादगार मैसरो वाह ते मुक़रर चेयरमैन तोड़े खजांची पारां इंकशाफ कयो वियो त इहे सेडा डायरेक्टर घोटकी जे चवण ते काठ कपराए विकिरो करे रहिया आहिनि। माण्हुनि जे वावेला करण सां संदन मथां को बि फ़र्क़ नथो पवे। होॾां इलाइक़े वासियुनि चयो त काज़ी वाह, मैसरो वाह, ठठ माइनर ते रोज़ानो जी बुनियाद ते राति जे पेट में काठ चोर कीमती काठ वढे विकिरो करे रहिया आहिनि, पर इख्तियारनि जे कननि ते जूं बि कान थी चुरे। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान इरिगेशन खाते जे बाला ऑफिसरनि खां मुतालबो कयो त मथे ॼाणल वाहन जे कपरनि तां कीमती कटींदड़ काठ चोरनि खिलाफ़ कार्रवाई करे खेनि सख्त सज़ा ॾिनी वञे ऐं वाहन जे कपरनि ते बीठल वण बचाया वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।